ओम शांति। हाणे 2 मिनट बाबा खे यादि था करो। आत्मा बिल्कुल के विच में वेठी आहे। बाबा खे यादि थी करा। आत्मा निराकार परमात्मा की संतान। आत्मा बाबा की याद करे। बाबा जा मामा की करे। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जी कन द्वारा चवंदा मीठे मीठे बच्चे बाप आयो आहे आत्माउनि जे लाइ। निराकार परमात्मा निराकार आत्माउनि जे लाइ हिन सृष्टि ते आयो आहे। जेको सभु चाहींदा आहिनि न असांखे मुक्ति जीवन मुक्ति खपे, मथे वञिणो आहे, ईअं करिणो आहे, लेकिन मथे काॾे वञिणो आहे? मथे जो रास्तो त पतो हुजे। मुक्ति जीवन मुक्ति कीअं मिलंदी आहे इहो त पतो हुजे। त बाबा आया आहिनि हाणे मुक्ति जीवन मुक्ति जो रास्तो ॿुधाइण। बाबा चए थो मथे वञण जे लाइ पहिरियों आत्माउनि खे ख़ुदि जी पहचान हुजणी खपे। पहिरियों आत्माउनि खे परमात्मा जी पहचान हुजणी खपे। पंहिंजे घर जी त पहचान हुजे न, भई असांजो घर किथे आहे, मथे काॾे वञिणो आहे, कंहिं वटि वञिणो आहे, कंहिंखे वञिणो आहे। शरीर त हिते ई रहिजी वेंदो न। आत्मा जो त ज्ञान असांखे आहे ई न, तॾहिं त असां शरीरनि जे लाइ दुखी था थियूं। त बाबा चए थो मथे आत्मा खे वञिणो। काॾे? हुनजे घर परम धाम। कंहिं वटि? हुनजे बाप परमात्मा परम पिता परमात्मा वटि आत्मा खे वञे। त बाबा चवनि था हाणे मथे वञण जो रास्तो आहे। ये सृष्टि चक्कर ते असां खेल था खेॾूं। हिन खां मथे चांद तारा ऐं ग्रह आदि इन्हनि खां मथे फ़रिश्तनि जी दुनिया आहे। हुन फ़रिश्तनि जी दुनिया खां बि परे हिकु निराकारी आहे। उहा निराकारी दुनिया खे असां ब्रह्म महातत्व चईंदा। ब्रह्म महातत्व रहण जी जॻह आहे। उते असां आत्मा आहियूं, परमात्मा अंडे मिसल रहींदा आहियूं, निराकार रूप में रहियूं। बाबा चवनि था इन करे हुनखे ब्रह्मांड चइबो। छो जे अंडे मिसल आत्मा आहियूं उते रहंदा इन करे ब्रह्मांड हुनखे चइबो आहे। उहो आहे आत्मा आहियूं परमात्मा जी रहण जी स्थान। हुनखे शांति धाम चइबो आहे, मुक्ति धाम बि चइबो आहे। लेकिन उते थोरो समय जे लाइ आत्मा आहियूं जीअं त विश्राम करणु वेंदी। हुनखे विश्रामपुरी बि चईंदा आहिनि, शिव जी पुरी बि चईंदा आहिनि। हुनखे असां अमर लोक भी चई सकता है। ठीक है ना, शिव अमरनाथ में शिव रहेंगे, लेकिन शिव बाबा इतने धरती ते तो रहंदा न आहिनि। वो निराकारी अमर लोक में परमात्माऊं आत्माऊं रहेंगे। इन करे माण्हू खे शांति सुठी लॻंदी आहे। छो हुतां जो घर शांति धाम आहे न। त बाबा चए थो मथे वञण जे लाइ पहिरियों त असांखे पंहिंजे शरीर जे भान खे, शरीर मां मोह कढणो आहे न। माण्हू शरीर खे ई नथो छॾे सघे। एॾो बीमार दुखी आहे त बि शरीरनि में मोह हूंदो आहे न। कंहिंजी समय अची वेंदो आहे वञण, लेकिन आत्मा पंहिंजे शरीर खे छॾे न सघंदी आहे। छो जो मोह हूंदो अथसि हुनखे देह जी संबंधी। भॻवान खे बि यादि थी करे कि मूंखे मथे वञणो, लेकिन समय ईंदो अथसि त दुखी परेशान थी वेंदी आहे, छॾे न पाईंदी आहे पंहिंजो शरीर। पर बाबा चए थो हाणे मथे कोई बि वञी न सघंदो जेसिताईं मां परमात्मा हिन सृष्टि ते न अचां। तव्हां आत्माउनि खे ज्ञान न ॾियां कि तव्हां केरु आहियो, तव्हांजो पीउ केरु आहे, मथां जो जेसिताईं तव्हांखे रास्तो न ॿुधाए तेसिताईं आत्मा मथे वञी न सघंदी आहे। ॿियो आहे आत्मा मथे तॾहिं वञी सघंदी आहे जॾहिं पावन हुजे। हाणे असां आत्माउनि जे हिक ॿिए सां केतिरो हिसाब किताब आहे, असां पावन थोरी आहियूं। त इहे हिसाब किताब जेसिताईं चुकतो न थिए, जेसिताईं आत्मा विकारनि सां मुक्त न थिए तेसिताईं आत्मा मथे न वञी सघे। आत्मा की साफ़ सफ़ाई भी तो करनी है। छुट्टी तो स्वच्छ आत्मा ही रही है। अहिड़ियूं आत्माएं रही आहिनि जेकी शांति जे आत्माउनि खे शांति हुजे। छा शांति धाम में रहण वारी आत्मा हुते शांत अवस्था हुजे।
त बाबा चए थो हाणे आत्माउनि खे मां शांति धाम में वठी वञण लाइ पहिरियों त हुननि जी साफ़ सफ़ाई थो करां, हुननि खे शुद्ध थो करां, हुननि जो सभु जेतिरा बि हिसाब किताब आहे हुनखे चुकतो थो कराए। हुनजे लाइ मां आत्माउनि खे चवां थो कि मूंखे यादि करो निराकार रूप। त छा थींदो? असां आत्माउनि जो सभु जन जन्मांतर जा पाप जेका आहिनि न उहो मुक्त थी वेंदा, असां हुन सां मुक्त थी वेंदा। हिकु त आहे सजा खाई करे असां पंहिंजी आत्माउनि खे पापनि सां मुक्त करूं। ॿियो आहे असां आत्माऊं परमात्मा खे निराकार रूप में यादि करे पंहिंजा पाप मुक्त करूं। त बाबा चए थो हिकु मथां जी दुनिया आहे, ॿियो मां हाणे स्वर्ग जी स्थापना थो करां। कंहिं कंहिं आत्मा खे हिते जनम मरण में अचण जो मज़ो न ईंदो आहे, मूंखे खपे मोक्ष, चवंदा आहिनि कि असांखे त मोक्ष खपे, असांखे मुक्ति खपे। लेकिन बाबा चवनि था मोक्ष मुक्ति न मिली सघंदो। त हुन लाइ बाबा सां त पुछनि था पहिरियों तव्हांखे जीवन जीअणो आहे न जीअणो? तव्हांखे सुख शांति वारो जीवन खपे या जीवन खपे ई न? अगरि जीवन खपे, सुख शांति वारो जीवन खपे त मां हाणे हिकु सुख शांति वारी दुनिया जी स्थापना कई आहे। अगरि तव्हांखे मथे हलणो अथव त मथे त सभई हलंदासीं हिकु साथ, लेकिन अगरि तव्हांखे मथां खां पोइ हेठि त अचिणो पवंदो न पाठ वॼाइण। भले तव्हां अंत में अचो हिकु ॿ जन्म जे लाइ या पहिरियों अचो। अगरि तव्हांखे सुख शांति वारी दुनिया में अचिणो आहे सतयुग त्रेता में, त हुननि जे लाइ हाणे तव्हांखे दैवी गुणनि जी धारणा ॾिए। त बाबा हाणे असांखे मुक्ति जीवन मुक्ति जो वरितो थो ॾिए। चए थो मुक्ति अर्थात थोरो समय जे लाइ आत्मा पंहिंजे निराकारी स्थिति में स्थित थी करे परम धाम में विश्राम करे। ऐं जीवन मुक्ति अर्थात जीवन जिए ई न धरती ते, लेकिन कहिड़ो जीवन? जे जीवन में सुख शांति संपत्ति पवित्रता हुजे, उहो जीवन तो सत्य त्रेता जो। त जीवन मुक्ति जो वरितो खपेव या मुक्ति जो? बाबा चए थो हाणे पहिरियों इहे ॼाणो कि असांखे कहिड़ो वरितो खपे, भॻवान खां असांखे छा खपे? सुख शांति वारो जीवन खपे या मथे सिर्फ़ु शांति वारो शरीर? मथे त आत्माउनि खे शरीर हूंदो न आहे, न त उहो कंहिंखे ॾिसी सघंदियूं आहिनि, न कंहिंखे ॻाल्हि ॾिसंदियूं, कंहिंखे शरीरनि खे त ॾिसंदा आहियूं न, कंहिंसां ॻाल्हाए बि न सघंदियूं, शरीर बिना शरीर जे हूंदासीं। हाणे चवंदा आहिनि मथे स्वर्ग आहे, मथे स्वर्ग न आहे, मथे त शरीर ई न आहे त स्वर्ग किथां ईंदो? देवताउनि खे चवंदा आहिनि देवता मथे रहंदा आहिनि, मथे हली आहे, स्वर्ग मथे आहे। बाबा चए थो स्वर्ग बि हिते आहे त नर्क बि हिते आहे। तॾहिं त चईंदा आहियूं चक्कर सत्य त्रेता द्वापर कलयुग जो चक्कर फिरंदो आहे, हिते त चक्कर फिरंदो आहे। ये सृष्टि नई खां पुराणी ठहिणी आहे, हाणे थोरो कुझु नयो ठाहिनि था दुनिया में, सोचनि था सम्झी इहो शहर नयो थी वियो, इहा दुनिया नई थी वई, इहा देश नयो थी वियो। बाबा चए थो ईअं थोरो बहुत ठाहिण सां थोरी नयो ठही वियो। नई दुनिया अर्थात दुनिया में केरु ईंदो आहे? दुनिया में सभु मनुष्य पशु पक्षी प्रकृति जीव जंतु सभु अची वेंदो आहे न दुनिया में। त मनुष्य आत्मा जो तन बि अची वेंदो आहे। तन त असांखे हिन ई ग्रह ते थो मिले न, ॿियो कंहिं ग्रह ते असांखे तन बि न मिलंदो, दुनिया ई नथी बचे सघे। त हिन ई ग्रह असां हिन ई दुनिया खे असांखे नयो ठाहिणो आहे, त सभु कुझु नयो ठाहिणो ऐं सभिनि जो ई नयो ठाहिणो। ईअं न सिर्फ़ु हिकु ॿ जॻह जो असां कुझु नयो ठाहे छॾियोसीं त दुनिया नई थी वई, या शहर नयो ठहियो या देश नयो ठही वियो। बाबा हाणे सभिनि खे नयो ठाहिणो आहे। आत्माउनि जी त सफ़ाई करे थो, आत्माउनि जे हिन शरीर खे बि नयो वठी थो ॾिए असांखे। छो त तव्हांखे सत्युग में शरीर बि नयो मिलंदो, सुठो सुठो प्रधान। हाणे बि कोई नयो जन्म वठंदो त हुनखे शरीर नयो मिलंदो, लेकिन शरीर हितां जा त रोगी आहिनि न, बीमारी वारा शरीर आहिनि, अलाए कहिड़ा कहिड़ा तरीक़े सां हथ पेर, कंहिंजा पेर कीअं आहिनि, कंहिंजा हथ कीअं आहिनि, कंहिंजा छा अलॻि अलॻि तरीक़े जा बि ठहियल आहिनि। त बाबा चवनि था हाणे मुंहिंजी दुनिया जेकी अचण वारी आहे हुन सभु नयो हूंदो ऐं सभु ॾाढो सुठो प्योर, कोई मिलावट न हूंदी, कोई कीड़ा आदि बि न हूंदा। अॼुकल्ह त ॾिसो सभिनि में कीड़ा बि त पइजी था वञनि, खाइण में बि
मिलावट, वरी मिलावट न त कीड़ा केॾा आहिनि, चीजूं ई न आहिनि। अहिड़ी दुनिया खे हाणे बाबा जी चए थो, पूरी दुनिया जी सभु सामग्री पुराणी थी वेंदी न, तॾहिं मां अची करे सभिनि खे नयो ठाहींदमि। बाबा हाणे हिन दुनिया खे असांजे लाइ नयो ठाहिणा आहिनि। ॾिसो, अगरि तव्हांखे जीवन मुक्ति जो वर्क खपे त ॾिसो, मां तव्हांजे लाइ दुनिया बि नयो थो ठाहियां, त आत्माउनि जी बि साफ़ सफ़ाई थो करां, त आत्माउनि खे बि मां सुखदाई थो ठाहियां। अॼुकल्ह आत्माएं हिक ॿिए खे दुख ज्यादा थी ॾियनि न, परेशानियूं आहिनि, भई घर गृहस्थी में रहनि था, धंधो रोज़ी बि करनि था, लेकिन दुख परेशानी केतिरी आहे। आत्माउनि जो संस्कार स्वभाव, आत्माउनि जी आदतियूं, आत्माउनि खे सुख स्वरूप ठाहिणा आहे। असल में आत्माऊं शांति स्वरूप सुख स्वरूप हुयूं, लेकिन हाणे अशांत ऐं दुख स्वरूप थी वियूं। खुद बि दुख थी थियनि घड़ी घड़ी, त ॿियनि खे बि दुख थी करनि। त आत्माउनि खे, आत्माउनि जे शरीरनि खे, और जेके बि असां सामग्री यूज़ था करूं हिन दुनिया में रहूं था, सभिनि खे नयो ठाहिण लाइ हाणे बाबा जी नयो ज्ञान थो ॾे। छो जो सभु चीजूं केरु थो ठाहे? मनुष्य आत्मा ई त ठाहे थी। अॼु ॿार पैदा थो थिए था, हुन आत्मा खे शरीर ॾिनो हिकु तरीक़े सां, ॾिसो था, असां त चऊं था हीअ हिनजो माउ आहे, हीअ हिनजी पीउ आहे, परंतु अगरि असां ज्ञान जे स्वरूप सां, ज्ञान स्वरूप थी करे ॾिसूं त असां हिकु आत्मा खे हुनजे माउ पीउ हिकु शरीर ॾिनो, हुनखे हुन आत्मा खे असां तोखे इहे शरीर ॾियूं था, हाणे तूं हिन में जी अची थो। त असांजो फर्ज़ु आहे असां हुनखे सुठी राह ॾेखारियूं, लेकिन असां छा था करूं, हुननि में मोह था विझी छॾियूं, इहे असांजो ॿार आहे, ॿार आहे। लेकिन असां समझ सां थोरो ॾिसूं, बाबा जेके असांखे ज्ञान थो ॾिए हुन समझ सां ॾिसूं की हुनजे शरीर में आत्मा आहे, हुन आत्मा खे असां शरीर ॾिनो, उहा आत्मा हिन शरीर में छो आई? छो जो हुन आत्मा जो मूंसां कोई न कोई हिसाब किताब हूंदो, उहो पंहिंजो हिसाब किताब किथो करणु आयो, चाहे मूंखे सुख थी ॾे चाहे दुख थी ॾे। अगरि उहो दुख थी ॾे उहा आत्मा, त ज़रूरु मूंसां, मुंहिंजो हिन सां कोई अहिड़ो हिसाब किताब हूंदो। लेकिन हाणे उहो मूंखे दुख थी ॾे ऐं मां बि हुनखे दुख थी ॾियां, या ॾियां, माउ पीउ कोई बि आहे हुनजे संबंधी, हुनखे हाणे वरी खां हुनखे दुख था ॾियूं, त वरी खां असांजो दुख जो हिसाब किताब थो चढ़े। त हिसाब किताब सम्झी करे असां जेका बि आहिनि, नंढा वॾा, भले तव्हांजा ॿार अथव या कोई बि अथव, मुंहिंजो आत्मा खे सभिनि खे सुख ॾियणो आहे, सभिनि सां ई सुख वठिणो आहे। हाणे मूंखे कंहिंसां कोई बुरो हिसाब किताब न ठाहिणो, इहो असांखे अगरि सम्झ अची वेंदी त असांजे जीवन में संबंधनि में बि सुख अची वेंदो। असां सोचो त इहो नंढो आहे, इहो वॾो आहे, इहो ईअं थो चए, ईअं थो करे, लेकिन उहो आत्मा तव्हांजे संबंध में आई त उन सां तव्हांजो जेको बि हिसाब किताब आहे उहो चुकतो कंदी, लेकिन असांखे हाणे सम्झ मिली आहे की उहो बि हिकु आत्मा, मां बि हिकु आत्मा आहियां। त असां आत्मा आत्मा संबंध सां, भाउ भाउ जे संबंध सां असां हिते खेल था खेॾूं न, उहो बि हुन शरीर द्वारा खेल थी खेॾे, मां बि खेल थी खेॾां। असांखे हाणे इहो हिते खेल कीअं खेॾिणो, छा करिणो आहे खेल सॼो जीअं न कोई छुटी जो ॾींहुं हूंदो आहे या ॿार हिक ॿिए सां मिलंदा आहिनि त प्लानिंग कंदा आहिनि की असां हीअं खेॾंदासीं, हीअं कंदासीं। ईअं रोज़ु सुबुह जो या राति जो सोचे करे सुबुह की असां सभु सुबुह जो उथी करे ईअं खेल खेॾंदा, लेकिन खेल खेॾण में दुखी परेशान या टेंशन में न ईंदा। ॿार बि जॾहिं खेल खेॾंदा आहिनि, कोई बि ॻाल्हि थी वेंदी त ईअं कई ॿार हूंदा आहिनि की कोई ॻाल्हि थी वई, कोई ॻाल्हि कोन्हे, वापसि सां खेल खेॾणु शुरू करे छॾींदा। एतिरी इहो लॻी वियो हुनखे चोट जो बि असरु कोन्हे, खाइण पीअण बि कुझु बंदि, बसि खेॾण में ई पूरा थी वञे। ईअं असांखे बुद्धि में सुधार रखिणो खपे की असां हिते खेल खेॾणा आहिनि, लेकिन खेल खेॾी खेॾी हाणे थकिजी पिया आहियूं त असांजो बाप परमात्मा हाणे आहे, ॾिसो हाणे त खेल खेॾी खेॾी थकिजी आहे न, मेरा बि केॾा थी विया, बाबा कंहिंखे थो चए आत्मा आहिनि। बाबा चए थो खेल खेॾी खेॾी हिकु त आत्मा थकी वई आहे, ॿियो मेरी बि केॾी थी वई आहे, केॾा पाप कर्म, केॾा विकार आत्मा ते चढ़ी विया आहिनि। लेप शेप आत्मा ते ई चढ़ंदो आहे न। भले असां त जन जन्मांतर द्वापर युग खां गंगा स्नान आदि जप तप तीर्थ करूं था,
सोचूं था असांजा पाप धुलिजी विया, असां पाठ आदि करूं, भक्ति करूं, असांजा पाप धुलिजी वेंदा। लेकिन बाबा चवनि था न, तव्हांजा पाप धुलिजिया ई कोन था, तव्हांजे मथां त ॿियो पाप चढ़ी विया अथव। छो जे असां भॻवान खे कण कण में टोके छॾियो। बाबा चए थो ॾिसो, पहिरियों त मूंखे तव्हां लिंग जे रूप में यादि कयो, चलो उहो बि ठीकु आहे, निराकार पहिरियों द्वापर युग में सिर्फ़ु हिकु निराकार जी भक्ति शुरू थी हुई, हिकु निराकार खे यादि कंदा हुया, अव्यभिचारी भक्ति। बाबा चए थो पहिरियों त चलो तव्हां मूंखे पत्थर सोने ऐं हीरे जा लिंग ठाहे करे मूंखे पूॼदा हुया, यादि कंदा हुया, उहो बि ठीकु। हुन खां पोइ तव्हां मूर्तियुनि जे ज़रिए मूंखे यादि कयो, उहो बि ठीकु। पोइ अलॻि अलॻि शक्लियूं ठाहे करे या हनुमान, गणेश, एॾा सारा देवियुनि जा रूप ठाहे करे मूंखे यादि कयो, उहो बि ठीकु। पोइ तत्वनि में उहो बि चलो ठीकु आहे। पोइ जीव जंतु जानवरनि जे रूप में असां मूंखे यादि कयो, श्री बाबा खे परमात्मा आत्माउनि खे किथे त जानवरनि जे रूप में बि मूंखे यादि कयो, कच्छ मत्स्य अवतार, अलाए घणा अवतार पेश कया, उहो बि चलो ठीकु आहे बाबा जी। लेकिन हाणे त असां छा था चऊं, कण कण में भॻवान, तूं में बि भॻवान, मूं में बि भॻवान, टिकर पितर कचरे में सभिनि में भॻवान। असां बुरा कर्म था करूं, असां विकारी, ख़ुदि खे चऊं था असां विकारी नीच पापी आहियूं, ऐं हिकु तरफ़ इहो चऊं था, ॿियो छा था चओ, भॻवानु सर्वव्यापी आहे, तूं में बि भॻवान, मूं में बि भॻवान। असां नीच पापी आहियूं, असां में भॻवानु आहे, त भॻवान बि नीच पापी थी वियो न, त छा थियो इहो? इहे धीरे 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 आत्मा जे मथां विकारनि जे पाप जो लेप शेप त चढ़िया आहे। हिक ॿिए सां जे असां बुरा कर्म कया आहिनि, लड़ाई झगड़ा झूठ पाप, उहो त लेप शेप चढ़िया ई आहे। ॿियो कहिड़ो लेप शेप सभिनि खां वॾो चढ़ियो आहे? इहे परमात्मा खे टिकर बितर में, तूं में, मूं में ठोके छॾियो। बाबा चए थो इन सां ई तव्हांजी बुद्धि पत्थर बुद्धि थी पई। थी न, इन सां त मथो केतिरो बि हणो ॿुधे ई नथो, सम्झे ई नथो, फालतू आहे इन सां मथो हणिजे त पत्थर खे तोड़णु। ईअं हिक जी न थी आहे, असां भले हिक ॿिए खे चऊं था, लेकिन सभिनि जी थी आहे। छो जो सभई भॻवान खे टिकर पितर में ठोकी वेठा आहिनि न, कण कण में। इन करे मनुष्य आत्मा बि अहिड़ी थी वई आहे, पंहिंजे मन में कचिरो रखी वेठी आहे, एॾा वॾा जी ॻाल्हियूं, दुख जी ॻाल्हियूं, अलाए कहिड़ी कहिड़ी पुराणियूं ॻाल्हियूं रखी वेठी, त कचिरो रखी वेठी आहे न। असां भॻवान खे कचिरे में ठोके छॾियो आहे न, हिन करे असांजी आत्मा बि छा थी वई आहे, डस्टबिन थी वई आहे। इन करे बाबा चए थो तव्हांजी मेरी आत्मा खे हाणे पहिरियों मां साफ़ सुथिरो करणो आहे। कीअं? हुनजे लाइ मां तव्हांखे चवां थो कि पंहिंजे खे आत्मा सम्झी करे मूंखे निराकार रूप में यादि कयो, त तव्हांजी आत्मा जी मैल सभु साफ़ थी वेंदी। तव्हां आत्मा हिते खेॾी खेॾी मेरी थी आहे न, त हाणे पहिरियों मां तव्हांखे साफ़ कंदी, उन खां पोइ मां तव्हांखे मथे वठी वेंदी, मथे बि मां ई वठी वेंदी। ईअं न कि हाणे असांखे मथां जो रास्तो पता हुआ त असां पाण ई वञी करे मथे वेही सघंदा आहियूं। बुद्धि योग सां असां ॼाणे सघंदा आहियूं, मथे पहुची सघंदा आहियूं, हा मां परमधाम में पंहिंजे बाबा वेठा आहियां। लेकिन शरीर खे छॾे करे मथे वञण जे लाइ त असांखे पहिरियों आत्मा की साफ़ सफाई करो। अगरि मुंहिंजी आत्मा जी साफ़ सफाई न थींदी न, त मूंखे वापसि सां हिते शरीर वठिणो ई पए। जेसि ताईं मुंहिंजी आत्मा पूरी साफ़ सुथरी न थींदी, कोई बि विकार, कोई बि बुराई, कंहिंसां कोई हिसाब किताब न, तेसि ताईं असांखे हिते जनम मरण जे चक्कर में अचिणो पए। त बाबा परमात्मा हाणे सृष्टि में त छो आयो? पहिरियों असां पंहिंजो हिसाब किताब चुकतो करण लाइ जनम मरण में ईंदा हुआसीं। लेकिन हाणे बाबा चए थो इहे चक्कर ई ड्रामा जो, इहो जेको चक्कर आहे 5000 साल जो, इहो पूरो थी वियो। हाणे सभिनि आत्माउनि खे पंहिंजो पंहिंजो शरीर छॾिणो आहे, हाणे ॿियो शरीर न वठिणो। हाणे सभिनि खे पंहिंजो शरीर छॾी करे हिकु साथ ई सां गॾु मथे हलणो। पोइ हिकु साथ ई मथे हलणो मतिलबु सभिनि जा हिक ॿिए सां जेका बि हिसाब किताब आहिनि उहो हाणे हिते ई चुकतो करणु आहे। तॾहिं दिन प्रतिदिन दुख छो थो वधे दुनिया में? छो जो सभई आत्मा हिक ॿिए सां हिसाब किताब चुकतो थी करे।
इन ॻाल्हि खे सम्झी करे असां परमात्मा जी यादि में सदा रहंदासीं त असांखे पंहिंजो हिसाब किताब चुकतो करते समय दुख न थींदो। त बाबा असांखे छो थो चए की पंहिंजे खे आत्मा सम्झो, मूंखे निराकार रूप में यादि करो, छो जे समय खे पहचानो। समय हाणे हले थो हिसाब किताब चुकतो करण जे समय, छो जे परमात्मा खे हिन सृष्टि खे स्वर्ग ठाहिणो आहे, हिकिड़ी सभिनि आत्माउनि खे हिन सृष्टि मां पंहिंजो शरीर रूपी घर छॾे करे परम धाम में वञणो। पोइ जॾहिं सृष्टि में स्वर्ग जी स्थापना थी वेंदी, पोइ पाण आत्माऊं मथां करे पाण खे मथे वञण खां पहिरियों ख़ुदि खे साफ़ सुथिरो करणो आहे न। इन करे असां आत्माउनि खे हाणे परमात्मा खे यादि करे पंहिंजे पाण जा जन्मांतर जा मैल खे, विकारनि खे, बुराइनि खे, ॻाल्हियुनि खे समाप्त करणु। हाणे आत्मा जो नयो खातो शुरू थियण वारो सतयुग खां। दिवाली जे ॾींहुं नया खाता शुरू कंदा आहिनि। हिन जो बि अर्थ आहे कि असल में हर 5000 साल खां पोइ आत्माउनि जो नयो खातो शुरू थी। त दिवाली अर्थात जॾहिं लक्ष्मी नारायण गद्दी ते वेठा त हुनजे यादगार में असां दिवाली मल्हायूं। त बाबा चए थो कि हाणे बि हिन सृष्टि ते सच्ची दिवाली मञण वारी आहे। हू त असां मूर्तियुनि में लक्ष्मी महालक्ष्मी अर्थात लक्ष्मी नारायण जी पूजा कंदा, लेकिन हाणे चैतन्य में उहो ई श्री लक्ष्मी श्री नारायण जो राज्य स्थापन थियण वारो। उनजे राज्य जॾहिं स्टार्ट थींदो तॾहिं खां आत्माऊं जेकी बि सृष्टि ते हूंदियूं न उन्हनि जो नयो खातो शुरू। जेका पंहिंजा हिसाब किताब आहे न, हिकु ॾिसे हिनखे खातो चइबो। बाबा चए थो विकारनि जे वश थी करे तव्हां आत्माउनि जो बुरो खातो जमा कयो। हाणे हिन खाते खे असांखे ख़तमु करणो आहे। त सभिनि खां सहज तरीक़ो आहे न, असां सजा खाई करे छो खातो चुकतो। बाबा जॾहिं असांखे मिलियो आहे, भले ॿियनि आत्माउनि खे त सम्झ में न आयो आहे कि असां आत्मा ऐं परमात्मा जे बारे में असांजो हिसाब किताब बाबा खे यादि करे चुकी, लेकिन असांखे पतो लॻियो, असां सम्झी वियासीं त असां कम से कम असां जॾहिं मथे वञूं त सजा न खायूं। छोकी उहा सजा बि ॾाढी कड़ी हूंदी आहे न, बसि मुंहिंजी हिकु सेकेंड जी सजा आहे, लेकिन ईअं लॻंदो आहे असां जन्मांतर खां सजा था खायूं। ऐं हुन हिकु सेकेंड में असांजा सभु पाप जेका कयल आहिनि उहे असांखे ॾेखारे में ॾींदा कि हा मां हिन जॻह हिन सां पाप कयो। हिकु त हाणे विकारनि खे सॼो आहे, पाप कर्मनि सां मुक्त रहणो आहे, बाबा खे यादि करणो आहे, ॿियो दैवी गुणनि जी धारणा। बाबा चए थो उथंदे वेहंदे खाईंदे पीअंदे बाप खे यादि करो। केतिरो सहज तरीक़ो आहे न। बाबा त असांखे नथो चए कि तव्हां एतिरो पाठ करो, एतिरा माला जपो, इहा व्रत रखो, या हेॾे तीर्थनि ते वञो, या हेॾे सनानु करो, या हेॾे शास्त्र पढ़ो। बाबा त असांखे ॾाढी सहज तरीक़े सां ॿुधाई त असां ई भक्ति मार्ग में अहिड़ा नियम ठाहे छॾिया आहिनि। बाबा चए थो मां त तव्हांजो पीउ आहियां न, मां छो तव्हांखे ईअं चईंदमि कि तव्हां रोटी पाणी न खायो त मां तव्हांखे आशीर्वाद ॾींदमि, तव्हांजी मनोकामना पूरी कंदमि, या तव्हां एतिरा बार हेॾे होॾे सनानु करे अचो, या तव्हां मूं वटि हेॾी परे परे अचो तीर्थनि ते त मां तव्हांजी ॿुधंदमि, न त न ॿुधंदमि। तव्हां मुंहिंजा एतिरा जाप जपो त मां तव्हांजी ॿुधंदमि। पीउ थोरी ॿारनि खे ईअं चईंदो। त ॿारनि लाइ सभु कुझु ॿारनि जो पीउ, जेको बि ॿारनि जो पीउ जो आहे उहो सभु ॿारनि जो ई त आहे। त बाबा चए थो ईअं ई मां तव्हांजी आत्मा जो पीउ आहियां न, बसि मूंखे निराकार रूप में यादि करो, पंहिंजी खे आत्मा सम्झो, मुंहिंजो सर्व शक्ति गुण ज्ञान तव्हांजो अथव ई थी। इन रीति असांखे परमात्मा खे यादि करे सदा हुनखे पाण सां गॾु रखो। छा मिठी मिठी सिखिले जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा खे यादि प्यार और गुड मॉर्निंग रूहानी बाप जी। सभिनी रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदाना बालक तो मालिकपन जी स्मृति सां सर्व खज़ाननि जे अधिकारी प्राप्त संपन्न था। असां परमात्मा बाप जा ॿार आहियूं त परमात्मा वटि जेको बि खज़ानो आहे उहो असांजो आहे। इन स्मृति सां सदा इहो ई गीत ॻायो मन में, मूंखे जो खपंदो हुयो उहो मूंखे मिली वियो। त पाण
मना थिया जो सभु पाली। हाणे त मूंखे छा खपे? परमात्मा ई मिलियो, मुंहिंजी आत्मा जो बि मूंखे स्मृति मिली, सम्झ मिली। हाणे छा खपे दीदी? माण्हू इन जे लाइ त एॾो भटकदा आहिनि। आत्मा खे उहो ई मिलियो त असां सदा सर्व खज़ाननि सां संपन्न थी वियासीं। स्लोगन आहे योग बल द्वारा अर्थात परमात्मा खे यादि करे निराकार रूप में कर्म भोग से विजय प्राप्त करो। शारीरिक कर्म भोग जो थींदो आहे, असांजे शरीर जी बीमारियूं आहिनि, उन सां असां कीअं मुक्त थी सघंदासीं? परमात्मा खे यादि करे। त असांखे शरीर जी बीमारियूं बि थियनि थियूं छो? छो जो पिछले जन्मनि जो हिसाब किताब असां बीमारियुनि सां चुकतो था करूं। त बाबा ॾिसो इहे जन जन्मांतर जी जेका हिसाब किताब अथव त तव्हां मूंखे निराकार रूप में यादि करे चुकतो करो त तव्हां विजयी थी वेंदो। छा